बिरिया रोड के ॻोठ उस्मान गायचो में कुछ ॾींहंनि खां रात जो हथियारबंदनि पारां फायरिंग जो सिलसिलो रुकिजी न सघियो आहे, जंहिं करे ॻोठाणा ख़ौफ़ में वरतल आहिनि। ॻोठाणनि आवाज़ टीवी जे रिपोर्टर मजीद कीरियो सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसो। हिते मसइलो थियो आहे त छोकिरे कोर्ट में निकाह कयो आहे, नालो हुनजो आहे जमील अहमद वलद दिलावर ख़ान। हुन निकाह कयो आहे, छोकिरीअ नालो आहे आयशा। हिन में जेको आहे सो माना असां ते 2-3 चकर हमिलो थियो आहे। जेको पहिरियों चकर असां ते हमिलो थियो उन में असांजी छोकिरी खे अटैक थियो, उहा अटैक में वीचारी वफ़ात करे वई। उन खां पोइ असां SP साहब खे इतलाह कयो। SP साहब हुन DSP सत्तार उजण खे चयो त तव्हां हिननि खे पिकेट लॻाए ॾियो। सत्तार उजण अंदरि हा करे SP साहब जे साम्हूं ॿाहिरि निकिरी असांखे चई तव्हांखे जहिड़ा करणा पवंदा अहिड़ा कम था कयो, तव्हां पाण वञी मुंहुं ॾियो, असांजो को बि तव्हां सां तालुक़ु न आहे। छोकिरे ग़लती कई आहे या खईं थी कोर्ट वञी हुन निकाह छोकिरे विझरायो आहे। फ़ैसिलो ॾियण जे लाइ असां बिरादर खे तयारु आहियूं। फ़ैसिले न मञण खे बजाए वञी लाखा बिरादर खे पैसा ॾेई उहा लाखा असां वटि आहिनि। फेरिंग कई अथनि 2 चकर। कुझु हिकिड़ो माण्हू मरी वियो आहे, हिकिड़ो नवाब शाह अस्पताल में दाख़िल आहे, उनजो इलाज वेठो आहे उते। ऐं ॻोठाणा सभु थर थिले किराए जे माण्हू खे पैसा ॾेई करे असां मथां हमला था कराइनि। जेके वणनि ते असांजे बिरादरी जी मायूं फुटियूं थी मेड़नि, उन्हनि खे हिरासत था कनि, मथां फायर करे त असां गांइ जंहिंजी माई खणंदासीं। अहिड़े क़िस्म जूं धमकियूं ॾियनि था, असां ईअं कंदासीं। कल्ह राति जेका फायरिंग थी उहा त कलाक फायरिंग हली, त उन में असां ॻोठाणनि इलेक्ट्रियूं ॿारे करे ॿाहिरि निकिरी करे मिड़ी जान बचाई। हुननि जो प्रोग्राम इहो त ॻोठ खे ॿाहिरि ॾियूं। पहिरें हमले में जेको आहे सो मुंहिंजी ख़ुदि वाइफ हुन सदमे में जेको आहे गुज़ारे वई, हुनखे अटैक थी वियो। असां खणी नवाब शाह जेमहिल पहुतासीं त 2 कलाकनि जे अंदरि इहा सॼी गेम थी वई। उनखां पोइ वरी जेको हिननि राति अटैक कयो आहे, उन हमले जे दौरान 2 कलाक हिननि फायरिंग कई आहे। हिननि अगवा करण जी कोशिशि कई आहे, ॻोठ खे बाहि ॾियण जी कोशिशि कई आहे, टार्चर करण जी कोशिशि कई आहे, अफ़रा तफ़री फैलाइण जी कोशिशि कई आहे।